अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर यूसुफ रिंद जी। DIG मज़हर नवाज़ शेख पारां सिंध जे मशहूर सूफ़ी रागी मांझी फ़क़ीर जे मैखानी ॿाहिरां शरपसंदनि पारां साइन बोर्ड पटे उछलाइण ऐं खे धमकियूं ॾियण वारे मामले जो DIG शहीद बेनज़ीराबाद मज़हर नवाज़ शेख सख़्त नोटिस वठंदे SSP ज़िले सांगड़ खे हिदायत कई आहे त मांझी फ़क़ीर खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जेके मुलवस माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हिन चयो त कंहिंखे बि कानून हथ में खणण इजाज़त न ॾींदासूं। ॿिए तरफ़ नवाब अली मोहम्मद प्रेस क्लब जे सदर यूसुफ रिंद, सहाफ़ी अब्दुल्ला रिंद, सहाफ़ी जावेद रिंद, यार मोहम्मद कंबो ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त मांझी फ़क़ीर जे ख़िलाफ़ कम इल्म माण्हू पंहिंजे तहसुबी सोच जो इज़हार करे नफ़रतूं पखिड़े रहिया आहिनि। उन्हनि खे घुर्जे त उहे फौरी तौर मांझी फ़क़ीर खां माफ़ी वठनि। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त सूफ़ी राग ज़रिए सिंध में अमन ऐं मुहबत जो पैगाम ॾींदड़ मांझी फ़क़ीर खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। सभिनी सिंध वासियुनि खे मूं नाचीज़ फ़क़ीर जे तरफ़ां हक़ मौजूद जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसानियत। कल मुंहिंजो जेको बोर्ड हो दरगाह ते लॻल, जंहिं ते बाबा फ़क़ीर दुर मोहम्मद साईं ऐं मुंहिंजे आस्थाने जो नालो लिखियलु हुयो। उन्हनि खे कुझु शरपसंदनि माण्हुनि उन दुर मोहम्मद जे नाले खे बि लतूं हणी टुकड़ा टुकड़ा करे हिकु गटर नाले में उछलायो वियो आहे। मां सभिनी सिंध वासियुनि खे इहा रिक्वेस्ट कयां थो त हीअ कुझु अहिड़ा शरपसंद माण्हू आहिनि, उन मुंहिंजे बोर्ड ते हमिलो करे हिकिड़ो ग़लति इल्ज़ाम हणी हिकिड़ो इशू ठाहे उन बोर्ड जी बेहुरमती करे ऐं मूं ते लानतूं वग़ैरह घटि वधि ॻाल्हायो वियो आहे। मां सिंध वासी आहियां, सिंध जी मिटी में पैदा थियो आहियां ऐं इन सिंध धरती में ई दफ़न थींदुसि। मां कंहिंखे बि इहो कोन थो कयां या रिक्वेस्ट कोन थो कयां या मुतालबो कोन थो कयां त मूंखे तहफ़ुज़ ॾेई ॿिए मुल्क मोकिलियो वञे। मां हिते ई रहंदुसि। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।